नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे एरिया स्टडी सेंटर पारा जापान पाकिस्तान तहलका तारीख़ी जाइज़ो जे सीरीअ हेठि जापानी काउंसलर जनरल कराची ऐं पाकिस्तान जापान इंटेलेक्ट फोरम जे सहकार सां हिकु ॾींहं वारो बैन अल-अक़वामी सेमिनार कोठायो वियो। तफ़सीला पेश आहे रहीम बख्श बलोच जी हीअ रिपोर्ट। सिंध यूनिवर्सिटी जे एरिया स्टडी सेंटर पारां जापान पाकिस्तान तालुकात ऐं तारीख़ी जाइज़े जे सिर हेठि जापानी काउंसलेट जनरल कराची ऐं पाकिस्तान जापान इंटेलेक्ट फोरम जे ताउन सां हिकु ॾींहं वारो बैन अल-अक़वामी सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में जापानी काउंसलेट कराची जे डिप्टी काउंसल जनरल नाकागावा यासोशी मेहमान ख़ास तौर शिरकत कई। बुनियादी तौर पर पाक जापान दो तरफा ताल्लुकात अच्छी हैं, तो 1952 से तो हम डिप्लोमेटिक रिलेशनशिप और सिफारती ताल्लुकात शुरू होने के बाद, लेकिन इससे पहले भी हम जो ट्रेडिशनली बहुत अच्छे सदियों से मुफीद अच्छे ताल्लुकात खासकर असांजो जो एरिया सेंटर है वो फोकस करे तो फार ईस्ट एंड साउथ ईस्ट एशिया रीजन ते तो उन डिप्लोमेटिक रिलेशन्स आहिनि, पॉलिटिकल अफेयर्स आहिनि, उन पाकिस्तान सां अफेयर्स कीअं आहिनि, कीअं उनखे फर्दर डेवलप कजे। तो इन सिलसिले में हिकिड़ो असां सेमिनार रखियो हुयोसीं जे पाकिस्तान जापान या रिलेशन्स जेके उनजो हिस्टोरिक व्यू छा आहे। जापानी जेका उहा पाकिस्तान रिलेशन ते बि घणो मतिलबु उते ॻाल्हायो, मिसाल कयो वियो, उते पेपर पढ़िया विया, मुर्सा कोसे पेपर पढ़ियो या बर्मा साहब पढ़ियो। वो जापानी डिप्टी काउंसिल जनरल साहब भी तकी उहा कई उर्दू में हुई, सुठी हुई, मुंहिंजी भी उन खां पोइ हुई। तकरीब जे आख़िर में मेहमाननि में शील्डूं विरायूं वयूं। उन मौक़े ते जापानी ॿोली जी टिमाही कोर्स पूरो कंदड़ शागिर्द ऐं शागिर्दयाणियुनि में सर्टिफिकेट पिणु विराया विया। कैमरा टीम सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती टीवी न्यूज़, जामशोरो।